दोस्तों अॼु फारूक अहमद जी फरमाइश ते हैदरंद जो एल्बम आहे 65 नंबर 1992 जो रिलीज़। पुराणो एल्बम आहे, ज़बरदस्त सिंधी एल्बम आहे। हिन में सभई गीत सुपर हिट आहिनि ऐं इन्हनि सभिनी गीतनि मां हिकिड़ो ज़बरदस्त गीत आहे, क़दुरु कोन कयो तो रखी यार यारी, क़दुरु कोन कयो तो रखी यार यारी। ऐं उन दोस्त कमेंट्स बि कया आहिनि, कमेंट्स बि उहे तव्हांखे शामिलु करे ॾेखारियूं। त पहिरीं कमेंट्स आहे एम सलीम गाहो, उन लिखियो आहे, माशाअल्लाह जानी भाउ उर्स चांडे जा कलाम कीअं विसारे सघंदासीं, वॾी महिरबानी भाउ। उन खां पोइ आहे सिंधी सॉन्ग वारो दोस्त आहे, ज़बरदस्त गुड। ऐं उन खां पोइ हिकिड़ो दोस्त आहे बेवस मंगसी साहब आहे, वॾी महिरबानी अदा। लिखियो आहे त मूंखे ख़ुदा ॾिनी आहे ज़िंदगी। अच्छा सही मतिलबु इहो सही न ॿुधायोसीं असां। चलो ठीकु आहे, इहो तव्हां भलो कमु कयो, कमेंट्स करे मूंखे ॿुधायो। अहिड़ियूं ग़लतियूं जेके थियनि मूंखां त पोइ कमेंट्स करे ज़रूरु मूंखे ॿुधायो त उहो दुरुस्त कयूं। दोस्त आहे ॿियो दिलबर अली चांडियो साहब, उन लिखियो आहे, उर्स चांडे जो 49 एल्बम टीपी में। ठीकु आहे दादा, ज़रूरु रखंदासीं इहो बि। ऐं यूज़र वहीद अहमद गुलाम हुसैन उमराणी जो एल्बम पहिरियों। ठीकु आहे दादा, हर कंहिंजी फरमाइश इंशाल्लाह पूरी कंदासीं, हर कंहिंजी नंबरवार। ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहे, हिन में को बि गीत शामिलु न आहे। काफ़ी दोस्त ईअं वीडियो ॾिसनि था, चवनि था त हिन में गीत हलंदो, पर गीत न आहे हिन में कोई बि शामिलु। हिन में एल्बम तव्हांखे कहिड़े साल में आयो आहे, कहिड़ो वॉल्यूम आहे ऐं उन में कहिड़ा गीत आहिनि शामिलु, उहे सभु तव्हांखे ॿुधाया वेंदा। ऐं हीउ कमु थोरो ॿुधायांव तव्हांखे त हीउ कमु जेको आहे न त हीउ सही आहे। ऐं गाननि वारो कमु जेको आहे अॼुकल्ह कमाए नथो, महिनत अजाई आहे, गाना अपलोड कयूं, पैकेज विञायूं, उन जा थंबनेल ठाहियूं, कार्ड ठाहियूं, मसइलो आहे। ठीकु आहे, महिनत मज़दूरी कयूं था, पोइ बि माना असांखे को फ़ाइदो कोन पवंदो इन मां। इहो इन करे छो जो हाणे कंपनियुनि पंहिंजा चैनल खोलिया आहिनि, सो इन करे हाणे यूट्यूब ते मिसाल तव्हां कॉन्टेंट उहो रखो जंहिंमें तव्हांखे फ़ाइदो पवे। भली ॻाल्हि इहा आहे तव्हां दोस्तनि जे लाइ। काफ़ी दोस्त अॼुकल्ह हर को मतिलबु फेसबुक में पेज ठाही वेठो आहे, यूट्यूब ते अकाउंट ठाही वेठो आहे। सो कमु उहो कयो जेको तव्हांखे अॻिते हली फ़ाइदो ॾिए। सो मुंहिंजी सलाह दोस्तनि सभिनी खे इहा ई आहे। ऐं कलाम तव्हांखे ॿुधायूं त हिन में कहिड़ा कहिड़ा आहिनि। तेॾे अङण ते हिन ओ यार, हीउ कलाम आहे पहिरियों जेको आहे सईद ख़ान जो कलाम आहे। उन खां पोइ ॿियो गीत आहे हिन में, अॼुकल्ह जा माण्हू मिलण बि नथा ॾियनि असांखे, अॼुकल्ह जा माण्हू मिलण बि नथा ॾियनि। इहो कलाम आहे ग़ुलाम अली रिंद जो कलाम आहे, ज़बरदस्त गीत आहे। ऐं उन खां पोइ ॿियो गीत आहे ठारू ख़ान रिंद जो, बेवफ़ा यार तो सां छो रखी मूं यारी। उन खां पोइ ॿियो गीत आहे शाह लतीफ़ जो कलाम आहे, मैं हूं चरन तुंहिंजे चांगे। हीअ माना फुकराई गीत आहे, ज़बरदस्त आहे, सिंधी गीत आहे। उन खां पोइ आहे गुलाब रिंद जो कलाम आहे, कर मेहर मूं ते लुकमान शाह साईं। खां पोइ गीत आहे ॾेई सूर सुहिणा घणा मूंखे वए तूं। ऐं उन खां पोइ ॿियो गीत आहे दर्द फिराक दे दिल भर में कूं। ऐं हीअ सिराइकी कलाम आहे। ऐं ॿियो कलाम आहे हाले पुटे जो, क़दुरु कोन कयो तो रखी यार यारी। दोस्तों एल्बम कंप्लीट थी चुका आहे। ऐं दोस्त जंहिं बि दोस्त खे वीडियो पसंदि आयो हुजे वीडियो खे लाइक ज़रूरु करे ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर करे, जेके हू हैदर हिंद खे पसंदि कंदा आहिनि ॿुधण लाइ। ऐं उन्हनि जे लाइ ईअं आहे त जेके काफ़ी दोस्त यूट्यूब ते ॻोल्हींदा रहंदा आहिनि, कलाम सर्चिंग कंदा रहंदा आहिनि, उन्हनि जे लाइ मां हीअ वीडियो ठाहियां थो पियो। त जीअं 4 मिंट 5 मिंट जो वीडियो आहे, ॾिसी करे पंहिंजी मालूम करे सघनि था ऐं पंहिंजा गीत उहे यूट्यूब तां आसानी सां ॻोल्हे सघनि था। सिंधी फोक म्यूज़िक चैनल आहे,
चैनल जो नालो आहे ज़बरदस्त। ऐं तव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजी कमेंट्स में राय ज़रूरु ॾींदा त असां अहिड़ा वीडियो ठाहींदा रहूं।